नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुर महर खां ख़बर ॾींदा हलूं त खानपुर महर जे मेडिकल स्टोर ते हेल्थ डिपार्टमेंट जे डॉक्टरनि पारां खानपुर महर जे मुख़्तलिफ़ मेडिकल स्टोरनि ते छापा। खानपुर महर में टीम पहुचंदे ही कुछ डॉक्टर अस्पतालूं ऐं मेडिकल स्टोर लेबॉरेटरियूं बंद करे फरार थी विया। खानपुर महर शहर जे मुख़्तलिफ़ मेडिकल स्टोर खानपुर महर शेख मोहम्मद बिन हमदान अस्पताल जे डॉक्टर इरफान चाचड़ शाह पसंद खान महर हेल्थ इंतजामिया पारां मुक़रर कयल टीम मुख़्तलिफ़ मेडिकल स्टोरनि ते छापा हणी नकली सैंपल दवाऊं हथ करे हिननि स्टोरनि खे सील करे छॾियो। डॉक्टर इरफान चाचड़ जो वधीक चवणु आहे त खानपुर महर जे मुख़्तलिफ़ शहर जे मेडिकल स्टोरनि ते विज़िट दौरान जानवरनि जूं दवाऊं बि हथ करे वरितियूं आहिनि। हिननि मेडिकल स्टोर वारनि ऐं जेके लेबॉरेटरी बंदि करे फरार थियनि हिननि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।